सखरण में गुलाम रसूल कीरियो की रिपोर्ट मुताबिक दावत इस्लामी पारा 2 सेप्टेम्बर ते तहरीक के 42 साल मुकम्मल थियण ते सिंध पैलेस हॉल सखरण में 1 सेप्टेम्बर ते इज्तिमा ज़िक्र नात जो एहतमाम किया वियो आहे। इन सिलसिले में दावत इस्लामी के वफ़द टाउन निगरां गुलाम नबी अतारी की अगवानी में मुख्तलिफ शख्सियतुन से मुलाकात करे खेन दावतनामा पहुंचाया, जिनमें दरगाह पीर ज़ाकिरी जो सजादा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह, सखरण प्रेस क्लब जो अगुणो सदर मसूद अहमद उमरानी, सीनियर नायब सदर रज़ा मोहम्मद सियाल, SHO सखरण सनाउल्ला पंवर, पीपल्स पार्टी जो सीनियर अगवान हाजी अली नवाज चांडियो, अब्दुल रशीद मेमण, हाजी निज़ामुद्दीन मेमण और हाजी रफ़ीक अहमद खानज़ादा समेत कई शख्सियतूं शामिल हुयूं। इन मौके ते गुलाम नबी अतारी ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी दीन सां गॾोगॾु इस्लाह उम्मत ऐं फलाह उम्मत जे हवाले सां बि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पासनि ते कमु करे रही आहे। वाहिद तहरीक आहे जेका पहिरीं ॾींहं खां वठी मुसलसल 42 सालनि खां कमु करे रही आहे ऐं वफ़द में हाफ़िज़ मुख्तियार अली करमी, इमरान अली कादरी ऐं काज़ी जावेद अतारी शामिल हुआ।